जी नाज़रीन असीं जेको अॼु करमपुर में मौजूदु आहियूं जेको सियासी क़िलो आहे असीं जेको आहे सरदार महबूब ख़ान जे फर्ज़ंद सरदार ज़दा ज़रियाब ख़ान बिजाणी सां करमपुर में मौजूदु आहियूं। ज़िले जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते जेको आहे साईं सां जेको हाल अहिवाल कंदासीं। साईं हिन वक़्तु असांजे पूरे ज़िले जे अंदरि तक़रीबन 3 तालुका आहिनि। तक़रीबन मिठे पाणी जो वॾो बुरान आहे। तक़रीबन असांजी 80% जेकी ज़िले जी आवाम आहे उहो कोड़ो पाणी वापराए रही आहे। इन मूं काफ़ी बीमारियूं बि जेको आहे थियनि थियूं। इन लाइ छा मौक़िफ़ आहे? मतलब पाणी त हिकिड़ो बेसिक नेसेसिटी आहे, हर हिकु इंसान जी जेका बेसिक ज़रूरत आहे। ऐं पंहिंजो काफ़ी आर ओ प्लांट्स बि लॻा पंहिंजो असांजे इलाइक़े में, उन्हनि ते मेंटेनेंस बि थियो, कमु बि थियो। ऐं मां सम्झां थो त असांजे हुकूमत खे ऐं असांजे जेका पंहिंजो मथे पंहिंजो DC आहे या ॿिया का जेका हुकूमत जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे इहा कोशिशि करणु खपे त पंहिंजो आवाम खे पंहिंजो मिठे पाणी ऐं जेकी बेसिक ज़रूरत आहिनि आवाम खे उहे मुयसरु करनि। ऐं हमेशह असांजी त कोशिशि रही आहे पंहिंजो त असां आवाम जी ख़िदमत करे सघूं। ऐं कोशिशि रही आहे त पंहिंजो आवाम खे जेकी ज़रूरत आहे उहे पूरी थियनि। पर किथे किथे इंसान खां कोताहियूं थी वञनि थियूं, किथे किथे माण्हू पुॼी सघे थो, किथे नथो पुॼी सघे। इन खां अलावा असांजे 3 सिविल हॉस्पिटल आहिनि कशकोर कंदरकोट इन में तक़रीबन वैक्सीन जी बि खोट रहे थी, दवाउनि जी बि खोट रहे थी। ऐं हुन सां अमलो जेको दवाऊं या वैक्सीन अचनि था उहो प्राइवेट मेडिकल विकिरो कनि था। इन लाइ असांजे इस्पताल में डॉक्टर बि जेको आहे घटि मौजूदु आहे, उहो पंहिंजी ख़ासि करे प्राइवेट क्लिनिक में मौजूदु आहे ऐं पघार उहो गवर्नमेंट करणु आहे। अदाई आहे हिन में पोइ गवर्नमेंट जी का कोताही न आहे, का एडमिनिस्ट्रेटिव कोताही आहे। छो त गवर्नमेंट जा जेकी बि वैक्सीनेशन्स आहिनि उहे पंहिंजो मुयसरु हर क्लिनिक हर हिकु अस्पताल ते कयूं आहिनि। पाण उन्हनि खे अगरि हेठियों अमलो जेको आहे उहो करप्शन करे उन खे अगरि ॿाहिरि विकिरो करे थो त इहा जेका एडमिनिस्ट्रेटिव जेकी हिते आहे, जेकी पंहिंजो DHO आहे या पंहिंजो DC आहे, उनखे एडमिनिस्ट्रेटिव लेवल ते पंहिंजो कोशिशि करे इन्हनि शयुनि खे पंहिंजो रोकणु खपे ऐं इन ते सख़्तु में सख़्तु एक्शन करणु खपे त बाबा की आया जेकी वैक्सीनेशन जेकी आवाम जे लाइ आहे त उहा कीअं ॿाहिरि निकिरे थी पंहिंजो हॉस्पिटलनि खां ऐं आम पंहिंजो स्टोर्स ते उहे कीअं विकिरो थियनि थियूं। इन ते उन्हनि जो बि आहे त उन्हनि ते सख़्तु एक्शन खणनि ऐं इन ते पंहिंजो नोटिस वठनि। इन खे हिकिड़ो सुवालु जेको आहे साम्हूं अचे पियो त तक़रीबन आवाम जो इहो ई रायो आहे, इहो ई चवणु आहे त असांजी जेकी बिरादरी जा जेके चङा मुड़ुस आहिनि उहे जेको आहे वोट असांजो MP MLA खां पैसा वठी करे उन्हनि खे विकिरो कनि पिया। इन में केतिरी सदाकत आहे? तव्हां बि सदार आहियो, छा असां मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। आख़िर पंहिंजो इंसानु पंहिंजो ज़मीर जो वोट कीअं विकिरो कंदो ऐं MP MLA खे छा पई आहे जो मतिलबु वोट उहो ख़रीद करनि जा उन्हनि खे पंहिंजो पैसा ॾेई करे करनि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, मूंखे हिन में का सदाकत नथी नज़र अचे। इन खां असां कबीला जहिड़ा वरी जेको आहे कर खणी रहिया आहिनि, इन लाइ छा सरदार बि आहे? असां क़बाइली जहिड़नि जो त हमेशह असांजे क़ौम जे हिसाब सां सरदारी जे हिसाब सां कोशिशि रही आहे त उन्हनि खे बर वक़्तु असां ख़तमु करे कयूं। ऐं हमेशह असांजी ऐं मां सम्झां थो हर जेको सुठो सरदार हूंदो उनजी इहा ई कोशिशि हूंदी त उनजे पंहिंजो क़ौम में अमन अमान रहे ऐं जहिड़ा झगड़ा ख़तमु थियनि। ऐं जेका थोरा घणा आहिनि जहिड़ा झगड़ा उन्हनि जे लाइ असां बि कोशिशूं कयूं आहिनि, पंहिंजनि सरदारनि बि उन्हनि जी कोशिशूं कयूं आहिनि। काफ़ी जहिड़ा झगड़ा ख़तमु बि थिया आहिनि। ईअं न आहे त पंहिंजो हिकिड़ो थिए थो अहिड़ो खणनि था त उहे ख़तमु नथा थियनि। जागीराणियुनि जो उन्हनि जो सब्ज़ो यारनि जो उन्हनि जो हुयो, चाचड़नि जो या मसइला उहे बि काफ़ी हद ताणी पंहिंजो उहे बि सेटल थी विया। ॿिया टिया बि जेका जहिड़ा झगड़ा आहिनि, तेॻाणी या बिजाराणी जो हिकिड़ो वॾो जहिड़ो झगड़ो आहे, उहे बि असां कोशिशूं में लॻा पिया आहियूं त इनशाला वरी हिकु दफ़ो ॿीहर वेही करे किथे पंहिंजो इन मसइले खे बि हल कंदासीं। बाक़ी हाणे सना सुखा इहे थींदा रहंदा आहिनि। असांजी हमेशह कोशिशि रही आहे त उन्हनि खे बर वक़्तु असां ख़तमु कयूं। इलेक्शन वेझो अची रही आहे, इन लाइ काउंसलर तव्हां डिस्ट्रिक्ट ते बीहाईंदव या वार्डनि ते बीहाईंदव? छा हिकु अमली आहे तव्हांजी हिदायत सां गॾिजी करे? असांजो उन ते प्लान हले थो डिस्ट्रिक्ट में सभु पंहिंजो जेका बि स्टेक होल्डर्स आहिनि सभु हिसो वठंदा। पोइ ॾिसूं था पंहिंजो केरु केतिरियूं पंहिंजो सीटां खटे अचे थो। उन खां पोइ बाक़ी वधीक डिसीजन जेका हूंदा पार्टी बेसिस ते थींदा त बाबा डिस्ट्रिक्ट लेवल ते। बाक़ी हर को पंहिंजे पंहिंजे तालुकनि में पंहिंजूं पंहिंजूं नुमाइंदा बीहाईंदो ऐं पंहिंजूं पंहिंजूं सीटां जेकियूं बि तालुकनि जूं उन पंहिंजो क्लियर करे पार्टी जा पंहिंजे साम्हूं वञी करे सुखरू थींदासीं इनशाला। मौजूदा जेके हुकूमत ऐं अपोज़िशन हिकिड़ो मसइलो हले बेतमा जे रस्ते हवाले सां इलाही छा अदा पंहिंजो अदम एतमाद जेको इहो सिलसिलो आहे, इहो हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे पंहिंजो हर हिकु ऑपोज़िशन पार्टी जो, हर हिकु इंसान जो। ऐं अगरि प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ु इहो थियो आहे त लामेला का उन्हनि जी कोताही हूंदी या प्राइम मिनिस्टर बि को डिलीवर न कयो हूंदो त उनजो अदम एतमाद जेको आहे ख़तमु थी वियो आहे, पंहिंजो अवाम में बि ख़तमु थी वियो आहे ऐं पार्लियामेंट में बि ख़तमु थी वियो आहे। उन को ड्रिजणु, उन को लवाइणु, उनखे डिले टैक्टिक करणु, त इहा उन शइ जी सोल्यूशन न आहे। हिकिड़ो स्पोर्ट्समैनशिप उहो पंहिंजो ॾेखारे सघे थो पंहिंजो इमरान ख़ान ऐं पंहिंजो उन खे फेस करे
ऐं अगरि उन में पंहिंजो सम्झे थो त बाबा मां सां अञा बि मुंहिंजो पार्टी में अञा बि मुंहिंजो अवाम में मुंहिंजो उहो साॻियो ई असरु रसूख़ आहे, मां साॻियो ई मुंहिंजो उन में भरम आहे, त पोइ थी वञे त मां ख़बर पहुची वेंदी त बाबा खे केरु पंहिंजो रहे थो केरु वञे थो। इन को ड्रिजण जा इन को पंहिंजो भॼण त हिकु सोल्यूशन न आहे न, उनखे माण्हू फेस करे। नाज़रीन जेको आहे अवी सरदारज़ादा मीर ज़रियाब ख़ान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे जेकर बेतमादी त अचे पई क़ौमी असेंबली में त इमरान ख़ान खे मञणु घुरिजे त उनजो अवाम तां एतमाद ख़तमु थी चुको आहे, अवाम जो ऐं जेके MNAs उनजो बि जेको आहे इमरान ख़ान एतमाद ख़तमु थी वियो आहे। उन खां अलावा सरदार साहिब इहो चवणु आहे त क़बीलाई जहिड़ा हद ताईं कुझु हद ताईं ख़तमु थी विया आहिनि ऐं जेके रहियल आहिनि जहिड़ा बिरादरियुनि में असीं कोशिशि कंदासीं त उनखे जेको आहे जल्द उन जो पाण में ठहिराउ करायो वञे। ममता सिंधी KK न्यूज़ करमपुर।